टंडोजाम जे इलाइक़े महबूब टाउन जे मुख्य रस्तनि तां बरसाती पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे, जॾहिं त निकासी जो निज़ाम पिणु नाकारा बणियल आहे। निकासी जो पाणी रहवासियुनि जे घरनि अंदरि दाख़िल थी रहियो आहे ऐं गंदगी जा बि ढेर लॻल आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि पारां म्यूनिसिपल कमेटी टंडोजाम तोड़े पब्लिक हेल्थ खाते खे केतिरा ई भेरा शिकायतूं करण बावजूदि इंतिज़ामिया को बि नोटिस नाहे वरितो, जंहिं ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि हथनि में प्ले कार्ड खणी महबूब टाउन खां रैली कढी प्रेस क्लब टंडोजाम अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। पानी जो मसलो आहे, रोड जो मसलो आहे, जेको नालो बंदि थी चुको आहे, उन में जेकी माफ़िया आहे, सर्विस स्टेशन जी माफ़िया, आइस फैक्ट्री जी माफ़िया, उहो असांजी कॉलोनी में पाणी विझी रही आहे। असां बार बार इन्हनि खे दरख़्वास्त बि कई आहे चूंडियल नुमाइंदनि खे, पर को बि सरोकार नथो थिए पियो। असां गुज़ारिश था कयूं त असांजा जेके रोड रस्ता आहिनि, पाणी जा मसला आहिनि, उहे हल कया वञनि। पाणी गोॾे जेतिरो बीठो आहे, जंहिंजे करे असांजा ॿार बि परेशान आहिनि। को हिते गाॾियूं अचनि थियूं, ॿार बच्चा था अचनि, उन में असांखे छंडा था लॻनि, निमाज़ ते वञूं था, पाणी गोॾे जेतिरो बीठो आहे, मस्जिद में वञी नथा सघूं। टंडोजाम महबूब टाउन में पाणी तमामु गटर जो वधी रहियो आहे। असां अपील था करियूं साईं मुराद अली शाह खे, उहो पाणी जेको सो असांजे मसइले खे हल कनि। कैमरामैन फराज शेख सां गॾु औरंगज़ेब भुट्टो, सिंध टीवी न्यूज़ टंडोजाम।